अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार ख़बर असां शेयर कंदा हलूं। मिशन वडी लॻ तहलके चंबड़ जे यूसी बेगन जरवार जे ॻोठ तालिब थेबो में ॻोठाणनि एहतजाज कंदे चयो आहे त असांजे ॻोठ जे प्राइमरी स्कूल जी इमारत उन वक़्त जे ज़िले काउंसिल हैदराबाद जे चेयरमैन डॉक्टर मखदूम रफ़ीक़ुज़्ज़मा 1998 धारे ॾिनी हुई। हिकु कमरे वारे स्कूल जी इमारत में तालीम शुरू थियो जंहिंखे लॻभॻि 34 साल गुज़री चुका आहिनि। 2010 वारी मुआबोड में इन स्कूल जी छित किरी पई हुई, जंहिंजो इतला उन वक़्तु टंडोलाया तालीम खाते जे ॿियनि वास्ते वारनि इदारनि खे ॾिनो वियो। जे बाद ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत कचे छित काठ वारी ठाहे तालीम जो अमल जारी रखियो। हिन स्कूल में भरपासे जे 3 ॻोठनि जा ॿार तालीम हासिल कंदा। छित खां पोइ हिन स्कूल जे कमरे भितियुनि में वॾा ॾार पइजी चुका आहिनि, जंहिंमें ॿारनि जी ज़िंदगी खे ख़तरो आहे। ॿारनि जी ज़िंदगी खे ख़तरे में ॾिसी ॻोठाणनि पंहिंजे ॿारनि खे स्कूल वञण खां रोके छॾियो आहे। स्कूल में पढ़ंदड़ 50 खां मथे ॿार ख़ौफ़ जे आलम में तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। 2018 वारी इलेक्शन समेत ॿियनि इलेक्शन में चूंड मुहिम दौरान मुंतखब मौजूदा MNA ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी, MPA इमदाद पेताफ़ी समेत ॿिया आया हुआ। असां संदन कार्नर गॾिजाणियूं हिन फिटल स्कूल में रखाए संदसि जान छिकायो। जंहिं बावजूदि MNA MPA समेत कंहिं असांजे फिटल स्कूल जो नोटिस न वरितो। हितां जे रहवासियुनि मोहम्मद यूनुस थेबो, गुलाम रसूल थेबो, कामरेड गोर्धन मेंगवाड़, ॿियनि ॻोठाणनि तालीम जे सूबाई वज़ीर सरदार अली शाह, MNA ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी, MPA इमदाद पेताफ़ी, DC टंडोलायर, EDO तालीम टंडोलायर ऐं ॿियनि वस्ते वारनि इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द स्कूल जी इमारत नई सिर तामीर कराए ॾिनी वञे, जीअं असांजे ॻोठनि जा ॿार बिना के ख़ौफ़ जे पढ़ी सघनि। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क।